अमेरिका जे सुपर पावर हुजण जो छा राज़ आहे? जेकॾहिं को ॿियो बि मुल्क सुपर पावर हुजण जो एतिराफ़ करे त कहिड़ी तरह पाण मंझराईंदो? कंहिं मुल्क जे सुपर पावर हुजण लाइ छा ज़रूरी आहे? दोस्तो, अमेरिका जे सुपर पावर हुजण जा सबब मुख़्तलिफ़ आहिनि। अमेरिका खे दुनिया में सुपर पावर उन करे चयो वञे थो। नंबर 1, छाकाणि त मुआशी ताक़त इकानमी अमेरिका वटि दुनिया जी सभ खां वॾी मुईशत आहे। GDP में पहिरें नंबर ते या पहिरें नंबर जे वेझो आहे। डॉलर आलमी करंसीअ तौरु इस्तेमालु थींदो आहे। नंबर 2 आहे फ़ौजी ताक़त मिलिट्री। अमेरिका वटि दुनिया जी सभ खां वधीक जदीद फ़ौजी टेक्नोलॉजी, एयरफोर्स, नेवी ऐं न्यूक्लियर हथियार मौजूदु आहिनि। तक़रीबन दुनिया जी हर कुंड में अमेरिकी फ़ौजी अॾा आहिनि। साइंस ऐं टेक्नोलॉजी, इंटरनेट, कंप्यूटर, ख़िलाई तहक़ीक़ ऐं जदीद एजादुनि में अमेरिका अॻभरो रहियो आहे। नासा ऐं सिलिकॉन वैली जहिड़ा इदारा आलमी सतह ते अॻुवान आहिनि। नंबर 4 आहे मीडिया ऐं सक़ाफ़त यानी सॉफ्ट पावर। हॉलीवुड, मौसीक़ी, अंग्रेज़ी ॿोली, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ज़रिए अमेरिकी कल्चर सॼी दुनिया ते असरअंदाज़ थिए थो। नंबर 5 आहे सियासत ऐं सफ़ारतकारी। गॾियल क़ौमुनि, यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन, आलमी बैंक, IMF, इंटरनेशनल मॉनिटरी फंड ऐं नेटो जहिड़नि आलमी तंज़ीमुनि में अहम किरदारु अदा करे थो। जेकॾहिं को ॿियो मुल्क पाण खे सुपर पावर साबित करणु चाहे त उहो छा साबित ॿुधाईंदो? सुपर पावर हुजण लाइ सिर्फ़ु पाण खे चवणु काफ़ी नाहे, पर अमल ऐं क़ाबिलियत ज़रिए मञाइणो पवंदो। दुनिया जी मुईशत ते वॾो असरु हुअणु घुरिजे। फ़ौजी ऐं न्यूक्लियर ताक़त आलमी सतह ते तस्लीम थियल हुजे। ॿियूं क़ौमूं बि उन जे फ़ैसिलनि खे अहमियत ॾियनि। टेक्नोलॉजी, वापार ऐं कल्चर में असराइतो हुजे। मिसाल तौरु चीन ऐं रूस कोशिश करे रहिया आहिनि त अमेरिका सां मुक़ाबिलो कनि, पर अञा बि आलमी सतह ते अमेरिका सभ खां वधीक असराइतो आहे। कंहिं मुल्क जे सुपर पावर थियण लाइ छा ज़रूरी आहे? नंबर 1, मज़बूत मुईशत जंहिंखे इक़्तिसादी ताक़त चऊं था। नंबर 2 आहे जिद्दत ऐं टेक्नोलॉजीअ में अॻभराई। नंबर 3 आहे फ़ौजी बरतरी, ख़ासि करे न्यूक्लियर ऐं मिसाइल सिस्टम। नंबर 4 आहे आलमी असर यानी मीडिया, कल्चरल ऐं ज़बान वग़ैरह। नंबर 5 आहे सफ़ारतकारी ऐं इतिहाद, जंहिंमें अलाइंसिस ऐं मुआहिदा शामिल आहिनि। ऐं नंबर 6 आहे ख़ुदि कफ़ालत ऐं कुदरती वसीला। मतिलबु त सुपर पावर उहो मुल्क थींदो आहे जेको सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, पर सॼी दुनिया जी फ़ैसिले साज़ीअ में अहमियत रखे। दोस्तो, इन तरह जूं वधीक मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो, वीडियो खे शेयर कयो ऐं तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि या वधीक कहिड़नि मौज़ूअनि ते वीडियो ठाहिणु घुरिजनि, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा।